नाज़रीन, तहरीक इंसाफ खैबर पख्तूनख्वा जा CM साहब अली अमीन गंडापुर पंहिंजी पार्टीअ जे बि पुठियां आहिनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे बि तड़ियूं लॻाए रहिया आहिनि। हिकिड़े पासे ॻाल्हियूं थियूं हलनि त अली अमीन गंडापुर साहब जेके आहिनि कॉम्प्रोमाइज़ आहिनि, तहरीक इंसाफ सां सचा न आहिनि। ॿिए पासे असां ॾिसूं था त हू वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं था कनि ऐं वरी इस्लामाबाद ॾांहुं डी चौक ॾांहुं पंहिंजो काफ़िलो वठी अचण जूं ॻाल्हियूं पिया कनि, धमकियूं पिया ॾियनि। नज़र ईअं थो अचे त वाक़ई में अली अमीन गंडापुर साहब जेके आहिनि उहे डबल गेम करे रहिया आहिनि। इन जा सबूत, उन जा डॉट्स जेके आहिनि उहे ॼाऊं तव्हांखे कनेक्ट करे ॿुधाईंदुसि ऐं तव्हांजे साम्हूं शयूं क्लियर थी साम्हूं ईंदियूं ऐं तव्हांजो नज़रियो बि ओड़े तरीक़े जो ई ठहंदो जेको जंहिं तरीक़े सां, जंहिं चश्मे सां, जंहिं आईने सां, जंहिं एंगल सां मां पूरी सूरत हाल खे ॾिसां पियो। हिन वक़्तु अली अमीन गंडापुर साहब मीडिया सां ॻाल्हाईंदे इस्लामाबाद ॾांहुं वरी डी चौक ॾांहुं पंहिंजो काफ़िलो वठी अचण जो ऐलान कयो आहे, वरी उन जूं धमकियूं लॻायूं आहिनि ऐं हिन दफ़े उन्हनि चयो आहे त हाणे असां ईंदासीं त इमरान ख़ान साहब खे आज़ादु कराए ऐं हुकूमत खे किराए वेंदासीं। वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं तव्हांखे ख़बर आहे अली अमीन गंडापुर साहब पहिरियों बि कंदा रहिया आहिनि, पर उनजो को बि रिज़ल्ट न निकितो आहे। असांखे ॿई दफ़ा ईअं ई नज़र आयो त अली अमीन गंडापुर साहब हिकु दफ़ो इस्लामाबाद में पहिरियां गुम थिया, ॿियो दफ़ो वरी KP हाउस मां गुम थिया। उनखां पोइ अजीबो ग़रीब ॻाल्हियूं उन्हनि जूं आयूं त आउं पहाड़नि ते चढ़ी वियुसि, पहाड़नि तां पंधु हली ऐं जेको आहे 17,000 किलोमीटर ऐं जेको आहे अचानक सां अची त पुॼी हुयां। त हिकु वफ़ाक़ मां हू KP जे सूबे में आयो ऐं पहाड़नि ते चढ़ी आयो, कीअं जबलनि ते चढ़ी आयो, इहो त ख़ैर इन जो जवाबु केर बि नथो ॾेई सघे, तरीक़े हिसाब सां पंहिंजा रहनुमा बि न पिया ॾेई सघनि। पर हिन वक़्तु अली अमीन गंडापुर साहब जहिड़े क़िस्म जो रोल अदा करे रहिया आहिनि, उन सां न सिर्फ़ु ऑपोज़िशन, न सिर्फ़ु हुकूमत, बल्कि जेका हिननि जी पंहिंजी पार्टी आहे तहरीक इंसाफ, उन जा कई रहनुमा जेके आहिनि उहे इन सां इख़्तिलाफ़ रखनि था ऐं उन्हनि जो चवणु इहो आहे त अली अमीन गंडापुर साहब जेके आहिनि उहे पार्टीअ जो नुक़सानु करे रहिया आहिनि। कई माण्हू नालो नथा खणनि डायरेक्टली, पर इनडायरेक्टली उन्हनि जो इशारो इन ॾांहुं ई आहे ऐं बार बार ॻाल्हियूं कंटिन्यू रहनि थियूं त अली अमीन गंडापुर साहब जेके आहिनि कॉम्प्रोमाइज़ आहिनि, समहाउ ॻाल्हियूं कयूं थियूं वञनि त उन्हनि खे साइड लाइन कयो वञे। तव्हांखे ख़बर आहे त शेर अफ़ज़ल मरवत साहब इन हिसाब सां बयानु ॾिनो। उहे ॻाल्हियूं आहिनि जेके हू पहिरें बि माज़ी में कंदा रहिया आहिनि, पर उन्हनि जो रिज़ल्ट को नथो निकिरे। जीअं फवाद चौधरी साहब, फैसल चौधरी साहब, ॿिया जेके तहरीक इंसाफ जा साबिक़ रहनुमा आहिनि, उहे इन ॻाल्हि ते ज़ोर था विझनि त छो इमरान ख़ान साहब खे ॿाहिरि कढण लाइ का प्रॉपर हिकमत अमली नथी ठाही वञे। इवन तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं इमरान ख़ान साहब सां मिलण लाइ जेके तहरीक इंसाफ जा रहनुमा विया हुआ 26 आइनी तरमीम जे दौरान जेका बिलावल भुट्टो ज़रदारी चवण ते उन्हनि सां मुलाक़ात कराई वई, उन में इमरान ख़ान साहब पाण पंहिंजे रहनुमानि खे दड़का ॾिना, उन्हनि खे कावड़ ॾेखारी, उन्हनि सां नाराज़गी जो इज़हार कयो त बाबा जेका ॻाल्हि मां चवां थो उहा तव्हां आख़िर छो नथा कयो, जेके अहकामात मां ॾियां थो उहे तव्हां उन्हनि ते अमल छो नथा कयो, जेका पॉलिसी मां ॾियां थो उन ते छो नथा हलो। इहो ई त रीज़न आहे जंहिंजी वजह सां मां अञा ताईं जेल में वेठो आहियां। ॿिए पासे वरी जॾहिं हू जेल खां ॿाहिरि आया त हुननि चयो त इमरान ख़ान साहब खे जेल खां डपु नथो लॻे। ॿिए पासे हुननि चयो त हू अज़ियतुनि खां नथा डिॼनि, हू चवनि था मूंखे लाइफ टाइम जेल में रखंदा तॾहिं मां रहंदुसि। हिकिड़े पासे हू चवनि था मूंखे जेल खां ॿाहिरि कढो, ॿिए पासे हू चवनि था मूंखे लाइफ टाइम जेल में रखो तॾहिं मूंखे को मसइलो न आहे। हींअर हिकिड़े पासे हू जेको आहे उहे इस्लामाबाद हाई कोर्ट में हलिया विया आहिनि, कोर्टुनि में था वञनि त इमरान ख़ान साहब जी बिजली कान्हे, लाइट कान्हे, अंधेरो आहे, तकलीफ़ आहे, मुश्किल आहे, ॾुखियाई आहे। ॿिए पासे चवनि था ख़ान डट गया। त ॿई ॻाल्हियूं था कनि, सम्झ में नथो अचे तहरीक इंसाफ करे छा थी। तव्हांखे अली अमीन गंडापुर साहब जो मूं क्लिप ॿुधायो, हाणे अली अमीन गंडापुर साहब ते वॾा इल्ज़ाम पिया लॻनि त अंदरो अंदरि जेका आहे सियासत हली रही आहे। तव्हांखे ख़बर आहे त अली अमीन गंडापुर खां पहिरियां आतिफ़ ख़ान जेके आहिनि तहरीक इंसाफ जा, उन्हनि जूं वॾो नालो पे हलियो त शायदि उन्हनि खे KP जो CM ठाहियो वञे। ऐं हिन वक़्तु गंडापुर साहब खे शायदि इहो ई ख़तरो आहे त किथे जेका कॉम्प्रोमाइज़ पॉइंट वारी जेका ॻाल्हि आहे उन ते इमरान ख़ान साहब उन ते को एक्शन न खणनि ऐं जेका सूरत हाल आहे, जेका पॉलिसी, जेका स्ट्रेटेजी जहिड़े तरीक़े सां अली अमीन गंडापुर साहब हिन वक़्तु ताईं खणी हलिया आहिनि, उन सां इमरान ख़ान साहब उन सां सख़्तु नाराज़ आहिनि। ऐं लॻे ईअं थो त शायदि हुननि खे इहो पाण खे बि डपु आहे त हुननि खे कंहिं तरीक़े सां हटायो न वञे, हुननि जी वज़ारत आला जो जेको उहिदो आहे उहो न हलियो वञे। उन जी वजह सां हुननि बौखलाहट में अची अॼु
मौलाना साहब जे नाले बि चयो त मौलाना साहब अगरि जे इलेक्शन करायो वञे त हिकिड़ी सीट बि न खटींदा। त हिकिड़ो माण्हू जेको ऑपोज़िशन में तव्हां सां गॾु वेठो आहे, तव्हांखे हिन वक़्त ताईं सपोर्ट पियो करे, तव्हांखे गॾु खणी पियो हले, उनखे तव्हां चओ था त तव्हां इलेक्शन कराईंदो, हिकिड़ी सीटूं खणंदो, तव्हांजी दुश्मनी हींअर इलेक्शन त कोन पई थिए, तव्हां हुनखे क्रिटिसाइज़ था कयो, हुन सां दुश्मनी पिया कयो। त बहरहाल न सिर्फ़ु उन सां, उन खां पोइ आतिफ़ ख़ान साहब खे नोटिस कढियो वियो आहे त तव्हां माज़ीअ में जॾहिं उहिदे ते हुआ तव्हां करप्शन कई आहे। आतिफ़ ख़ान साहब बि उन में नालो न खयो पर इनडायरेक्टली ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन मां इहो ई थो ज़ाहिर थिए त हुननि जो नालो बि, हुननि जो इशारो बि अली अमीन गंडापुर साहब ॾांहुं ई आहे। ऐं जेकॾहिं ईअं ई हलंदो रहियो त जल्द असांखे लॻंदो, ईअं नज़र ईंदो या त हिननि खे हटायो वेंदो अली अमीन गंडापुर साहब खे, या तहरीके इंसाफ़ जा अंदरि जा ई जेके केपी जा रहनुमा आहिनि उहे हिकु धड़े में वेही ऐं अली अमीन गंडापुर जे अगेंस्ट कमु करणु शुरू थी वेंदा। हिकु तहरीके इंसाफ़ जो केपी के जे अंदरां फॉर्वर्ड ब्लॉक अची वेंदो।